सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। सकरन लग गोठ पिताशो ख़ास खेली जी रहवासण बेवा मिसमात जन्नत ख़ातून ॾेर पारां ज़बरदस्ती साणस शादी खां इनकार तां घर मां कढण ख़िलाफ़ सकरन थाणे ते पहुची वई, जिते हुन पंहिंजे मासूम पुट आमिर ऐं वाजिद अली ख़ास खेली सां गॾु जवाबदार गुल ख़ास खेली, याकूब ख़ास खेली, अमजद ऐं जानू ख़ास खेली ख़िलाफ़ दाहियो आहे, जिते सकरन पुलिस पारां मुबैना पुलिस मोबाइल लाइ तेल जी रक़म तलब करण ऐं जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ बेवा औरत जन्नत ख़ातून पंहिंजे ॿारनि सां गॾु सकरन थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन एहतिजाज कंदे चयो त 8 महीना अॻु मुंहिंजो मुड़ुसु फुल ख़ास खेली फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजो ॾेर गुल ख़ास खेली ज़बरदस्ती मूंखे शादी करण लाइ ज़ोर भरे रहियो आहे। इनकार करण तां हुन मूंखे सख़्त मार कुट करे घरां कढी छॾियो आहे। अहिड़े अमल ते मुंहिंजे पुट वाजिद अली पुछाणो कयो त उन खे बि पंहिंजे चाचे गुल ख़ास खेली, याकूब, अमजद ऐं जानू ख़ास खेली सां गॾिजी सख़्त मार कुट करे उन खे बि घरां कढी छॾियो। असां अहिड़ी रिपोर्ट सकरन थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस चवे थी त मोबाइल गाॾी जी तेल जा पैसा ॾियो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ वेंदासीं। बेवा मिसमात जन्नत हथ ॿधी चयो त आऊं मिसकीन बेवा पैसा किथां आणियां। हुन DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।